अफ़गान सरज़मीन जो पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कबो। पाकिस्तान जी सलामती खे नुक़सान पहुचाइण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिबी। पाक फ़ौज मुल्की ख़ुदमुख्तियारी ऐं सलामती जे दिफ़ा लाइ पुरअज़्म आहे। ऑपरेशन कामयाबियूं शहीदनि जे अज़ीम क़ुर्बानियुनि ऐं गाज़ियुनि जे पुख़्ते अज़्म जो समर आहिनि। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो कुर्रम में फ़ौजी आफ़ीसरनि ऐं जवाननि खे ख़िताब। फील्ड मार्शल ईद निमाज़ कुर्रम में जवाननि सां गॾु अदा कई। पाकिस्तान जे सलामती ऐं ख़ुशहालीअ लाइ दुआ घुरी। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जवाननि जे बुलंद हौसले ऐं पेशेवराणनि महारतुनि खे वाखाणियो। ऑपरेशन ग़ज़ल हक़ जे कामयाबियुनि ऐं दहशतगर्दनि जा नेटवर्क ख़त्म करते पाक फ़ौज जे जवाननि खे भेटा कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां राब्तो। ॿिन्ही हिक ॿिए खे ईद जूं वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म जो हवाई फ़ौज जे सरबराह ज़हीर अहमद बाबर ऐं नेवल चीफ खे बि फ़ोन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सर्विसिस चीफ खे ईद मुबारक ॾिनी। शहबाज शरीफ़ पारां सिक्योरिटी फोर्सिस जे ऑफिसरनि ऐं सिपाहियुनि खे भेटा पेश। संदसि चवणु आहे त जवाननि जूं ख़िदमतूं साराह जोॻियूं आहिनि, जेकी ईद ते बि पंहिंजे वारिसनि खे छॾे वतन जे हिफ़ाज़त लाइ ज़िम्मेवारियूं निभाइनि था। सदर आसिफ अली ज़रदारी सां चूंडियल नुमाइंदनि ऐं पार्टी अॻुवाणनि जी मुलाक़ात। अवामी मसइलनि ऐं उन जे हल बाबति सदर खे आगाही। पीपल्स पार्टी अॻुवान सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी, मेयर नवाब शाह काज़ी, रशीद भट्टी जी मुलाक़ात। सदर आसिफ अली ज़रदारी पारां चूंडियल नुमाइंदनि खे अवामी मसइला हल करण जी हिदायत कई। ईद उल फितर जे मौक़े ते पंहिंजनि पाड़ेसरनि जो ख़्यालु रखियो वञे। पंहिंजूं सलाहियतूं ऐं वसीला अवामी भलाई ऐं मुल्की तरक़ीअ लाइ इस्तेमालु करणु घुरिजनि। सदर जूं चूंडियल नुमाइंदनि ऐं पार्टी अॻुवाननि सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म जे सियासी मामलनि बाबति सलाहकार सनावला जो चवणु आहे त मुल्क जे हर फ़र्द खे गैस ऐं तेल जो अधु इस्तेमालु घटाइणो पवंदो। पेट्रोल ऐं गैस जो इस्तेमालु 50% घटाए वियो त आलमी सतह ते वधंदड़ अघनि जा असर साम्हूं ईंदा। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे राणा सनावला चयो त पाकिस्तान जंग मरणु चाहे थो, नई अफ़गानिस्तान जे कंहिं हिसे ते कब्ज़ो करणु चाहे थो। पाकिस्तान जो हिकु ई मुतालबो आहे त अफ़गानिस्तान पंहिंजी सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ दहशतगर्दी लाइ इस्तेमालु थियणु न ॾिए। अफ़गानिस्तान अहिड़ी ख़ातिरी कराए त को बि झेड़ो नाहे। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ जो चवणु आहे त ईंदड़ ॾींहनि दौरान आलमी मार्केट में तेल जा अघ अञा वधीक चढ़ंदा। हुकूमत जी वक़्तायतनि फ़ैसिलनि सबबि मुल्क में तेल जा वाधू ज़ख़ीरा मौजूदु आहिनि, पर पेट्रोलियम वारनि शयुनि जी बचत करण में बि अवाम जो सहकारु ज़रूरी आहे। तेल जी बचत लाइ अवाम गैर ज़रूरी सफ़र खां पासो करे। इस्लामाबाद में पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर अली परवेज़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ चयो त बचत पॉलिसी तहत 27 अरब रुपयनि जा फंड्स रखिया आहिनि। कोशिश आहे त महांगो तेल ख़रीदण बावजूदि अवाम ते बार न विधो वञे। हुकूमत 45 अरब रुपयनि जो बार अवाम ते विझण बदिरां पाण बर्दाश्त कयो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अली परवेज़ मलिक चयो त ख़िते में जंग सबबि माशी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिनो पियो वञे। हुकूमत ॾुखिये वक़्त में सियाणप वारा फ़ैसिला कया। असां सभिनी खे गॾिजी हिन बहिरान मां निकिरणो आहे। सिंध सरकार सूबे में वफ़ाक़ जे इख़्तियार में ईंदड़ रोडनि जी हालति बदतरीन करार ॾेई छॾी। सिंध जे वज़ीर सैयद नादरी शाह जो चवणु त सिंध हुकूमत पारां ठाहियल रोड बहितरीन आहिनि। जामशोर सिवण रोड 9 सालनि खां मुकमल न थी सघियो। कराची हैदराबाद हाईवे मोटरवे जहिड़ो नथो लॻे। सखर हैदराबाद हाईवे ते बि माण्हू अज़ाब विचां सफ़र कनि था। 2022 जी वोट खां पोइ वफ़ाक़ी रोडनि जी हालति वधीक ख़राब थी वई आहे। वफ़ाक़ी हुकूमत यकीन ॾियारियो आहे त सिंध जा मोटरवे जल्द ठही वेंदा। भानसेदाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद नादरी शाह चयो त पेट्रोल जी बचत लाइ क़दम खयां पिया वञनि। सिंध हुकूमत 60% गाॾियूं ग्राउंड करे छॾियूं आहिनि। काबीना मेंबरनि समेत असेंबली मेंबरनि जूं पघारूं बि घटाई वियूं आहिनि। ॾुखियुनि हालतुनि जो असां सभिनी खे गॾिजी मुक़ाबिलो करणो पवंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शहजीर इनाम मेमण जो चवणु आहे त मुल्क केतिरनि ई चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पाकिस्तान सदाईं अफ़गानिस्तान जी मदद कई आहे, पर तालिबान रजीम पाकिस्तान खे ई नुक़सान पहुचाइण जी कोशिशि कई। पाक फ़ौज बहादुरी सां दुश्मननि सां विढ़ी रही आहे। भारत खे इबरतनाक शिकस्त ॾिनी वई। मुल्क ॾांहुं ॿेड़ी अखि खणंदड़नि खे अहिड़ो ई सबक़ मिलंदो जहिड़ो भारत खे मिलियो आहे। टरीगांव में ईद निमाज़ अदा करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सीनियर वज़ीर शहजीर इनाम मेमण चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे करे पाकिस्तान अॼु मज़बूत आहे। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान खे मिसाइल टेक्नोलॉजी ॾिनी। मुल्क जे ॿियनि सूबनि खां वधीक सिहत ऐं ट्रांसपोर्ट जूं बहितर सहूलियतूं सिंध में आहिनि। सिंध हुकूमत अवाम खे सहूलियतूं ॾियण लाइ ॾींहं राति कमु करे पई। हिन वक़्तु लॉकडाउन जी का बि तजवीज़ गौर हेठि न आहे। मुल्क में तवानाई बचत लाइ हर मुमकिन क़दम खयां पिया वञनि। कोशिश आहे त
तेल जो घटि में घटि इस्तेमालु थिए।